इस्लामाबाद के G11 सेक्टर में कचहरी की पार्किंग एरिया में बीठल गाड़ी में धमाको 6 ॼणा मारिजी विया 12 खां वधीक ज़ख़्मी। पार्किंग एरिया में धमाके सबब बाहि लगी वई ऐं भरपासे वारनि गाड़ियुनि खे भी बाहि लगी वई। पुलिस ज़रियनि धमाके खे आपघाती करार ॾेई छॾियो। पुलिस मूजिब धमाके में 6 ॼणा मारिजी विया 12 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके वक्त कोर्ट एरिया में माण्हुनि जी अच वञ वधीक हुई। ज़ख़्मियुनि खे बिना देर पेम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॾखण वज़ीरिस्तान के इलाइक़े वाना में भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दनि जो कैडेट कॉलेज ते हमलो नाकाम। ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजिब फितनाल ख़वारिज जे दहशतगर्दनि वाना के कैडेट कॉलेज ते हमलो कयो पर फोर्सिस जी बरवक़्त ऐं असराइती कार्रवाई मनसूबो नाकाम बणायो। दहशतगर्द धमाको मादे सां भरियल गाड़ी ज़रिए मुख्य गेट ते हमले की कोशिश कई, जंहिंजे नतीजे में गेट किरी पई ऐं इंफ्रास्ट्रक्चर के नुक़सान पहुतो। ॾखण वज़ीरिस्तान के इलाइक़े वाना में भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दनि जो कैडेट कॉलेज ते हमले की बाशऊर अवाम पारां मज़म्मत। अवाम जो चवण है ही बुज़दिलानी कार्रवाई 2014 में APS पेशावर ते हमले की याद ताज़ी करे थी। ही हमलो मुहिब्बे वतन शागिर्दनि ऐं नौजवाननि खिलाफ़ है जेके तालीम हासिल करे मुल्क ऐं कौम की खिदमत करण चाहन था। दहशतगर्द चाहन था तो तालीम ऐं तरक्की के रस्ते ते खौफ ऐं दहशत की फिजा कायम कई वने, पर कौम मुतहद थी हर हमले जो भरपूर जवाब दी। पाक फौज ऐं सिक्योरिटी फोर्सिस की बहादुरी ऐं फौजी कार्रवाई फ़ख्र की ॻाल्हि है, जंहिं दहशतगर्दनि जा इरादा नाकाम बणाया। सेनेट में मंजूरी खां पोइ 27वीं आईनी तरमीमी बिल क़ौमी असेंबली में मंजूरी लाइ पेश। मुखालिफ धुर जो एहतजाज कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ 27वीं आईनी तरमीम जो बिल पेश कयो। आज़म नज़ीर तारड़ जो चवण है आइन में तरमीम हमेशा मुशावरत से कई वेंदी है। असां पहिरियां आइनी अदालत के क़याम बदिरां आइनी बेंचिस के क़याम ते इतफ़ाक़ कयो हो। सजी दुनिया में आइनी मामलन लाइ आइनी अदालतूं हूंदियूं आहिनि। ॿियनि मुल्कनि में जजनि जी मुक़र्ररी जुडिशल कमीशन ज़रिए कई वेंदी आहे। मिसाकी जमहूरियत में भी आइनी निज़ाम जो बुनियादी नुक़्तो शामिल हो। बिल में सोमोटो जो अख्तियार ख़त्म करे एक तरीक़ेकार वाज़े कयो वियो। जेकॾहिं ही तरमीम पास थिए थी तो मौजूदा चीफ जस्टिस ही आइनी कमीशन ऐं इदारनि की सरबराही कंदो। भारत ख़िलाफ़ जंग खां पोइ ज़रूरी समझियो तो फील्ड मार्शल के उहदे के आइनी हदुनि में आंदो वञे। फौज में मुक़र्ररी रैंक तहत थींदी आहे ऐं फील्ड मार्शल जो एज़ाज़ ताहयात हूंदो आहे। माज़ी में असां ॾिठो त आला उहदनि ते मुक़र्ररी जा असर आया आहिनि। पार्लियामेंट जे सुप्रीमेसी ऐं ॿिन्ही ऐवाननि जे फ़ैसिलनि जी ताक़त सभिनी जे साम्हूं आहे। सदर ॿीहर पब्लिक ऑफिस में अचे थो त छूट ख़त्म थी वेंदी। असां 27वीं आइनी तरमीम के नथा मञूं। आइन मुक़दस ज़िम्मेवारी आहे। अॼु उन सां बेईमानी कई वई। असां सम्झोसीं त जेका तरमीम ईंदी उन सां अदलिया मज़बूत थींदी। असां उन खे कानून जे कटहरे में आणींदासीं। आइन में तरमीम थींदी आहे त आवाम उम्मीदूं गंढियल हूंदियूं आहिनि, पर अॼु जमहूरियत लाइ सोग जो ॾींहुं आहे। बैरिस्टर गौहर जो क़ौमी असेंबली में ख़िताब संदसि चवण आहे त अॼु जमहूरियत के दफ़न करण लाइ एक कदम अॻिते वधायो पियो वञे। हिन तरमीम बाद जमहूरियत रुगो नाले जी रहिजी वेंदी। 26वीं तरमीम जी रहिजी वियल एजेंडा हाणे आंदी वई आहे। ताक़त जी सिर ते क़ाइम इमारतुनि खे अवाम पंहिंजे मथां बार सम्झनि था। एक एटमी मुल्क जो सरबराह ॿाहिरि वेही आइनी तरमीम मंज़ूर कराए रहियो आहे। असां हुन खे बाकू तरमीम चऊं था। कानून जे साम्हूं जवाबदेह थियण ई कानून जी बालादस्ती आहे। छा दुनिया जे कंहिं मुल्क में सदर वटि छूट आहे? ज़ाती मफ़ादनि लाइ जेके इमारतूं क़ाइम कनि था माण्हू उन्हनि खे ग़ुलामी जी यादगार सम्झनि था। PPMN शाज़िया मरी ऑपोजिशन के आइनी ऐं जमहूरी रवायतन खां अण वाक़िफ़ करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब दौरान शाज़िया मरी चयो त वज़ीर आज़म PP क़यादत खे 27वीं आइनी तरमीमी बिल ते एतमाद में वरितो। हुकूमत इतिहाद पर तरमीम जी मंजूरी लाइ नंबर्स पूरा आहिनि। मुखालिफ़ धुर जे माण्हुनि खे आइनी ऐं जमहूरी रवायतनि जो पतो ई नाहे। ही माण्हू बेशुमार बिल आणींदा हुआ। ही जमहूरी अमल खे नथा सम्झनि। तहरीक इंसाफ़ जे दौर में पार्लियामेंट जो रूह मजरूह थियो। 27वीं आइनी तरमीम के मामले ते सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस अथर मिनुल्लाह समेत 38 कानूनी माहिरनि भी चीफ जस्टिस याया अफरीदी के ख़त लिखी छॾियो। जस्टिस अथर मिनुल्लाह लिखियो आहे त सुप्रीम कोर्ट अक्सर ताक़तवर सां गॾु बीठी रही अवाम सां न। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की अदालत फ़ाही अदलिया जो नाक़ाबिल माफ़ी ॾोहो हो। बेनज़ीर भुट्टो, नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ ख़िलाफ़ कार्रवाइयूं भी हिक ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। PTI बानी सां थींदड़ वर्ताव उन ई जबर जी तसलसल जो हिस्सो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के अवामी इतिहाद हासिल करण ते निशानो बणाए वियो। असां सच ॼाणूं था पर सिर्फ़ चांहि खाननि में सरगोशियुनि ताईं महदूद आहियूं। ॿाहिरी मुदाख़लत हाणे को राज़ नाहे, हिकु खुलियल हक़ीक़त आहे ऐं जेको जज सच ॻाल्हाए थो उहो इंतकाम जो निशानो बणिजे थो। जेको जज नथो झुके उन ख़िलाफ़ एहतिसाब जो हथियार इस्तेमाल थिए थो। अफ़गान हुकूमत TTP ऐं ॿियनि गिरोहनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करे त पाकिस्तान सहकार करण लाइ तैयार आहे। अमन, सलामती ऐं तरक्की जे उनवान ते पार्लिमानी अॻवाननि खे हिक प्लेटफॉर्म ते आणणु पाकिस्तान लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। अमन ऐं इस्तेहकाम ही पायदार तरक्की जो बुनियाद आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में बैनुल अल पार्लिमानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस के ख़िताब संदसि चवण त असां हमेशा इस्तेहकाम ऐं दिफ़ा वतन में अज़म जो
मुज़ाहिरो कयो। असांजी हथियारबंद फ़ौज बहितरीन पेशेवरानी कारकर्दगी सां दुश्मन जा इरादा नाकाम बणाया। पाकिस्तान पंहिंजी ख़ुद मुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमे जे तहफ़ुज़ लाइ हर क़ीमत ते अदा कंदी। पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान इलाक़ाई राब्तनि तरक़्क़ी ऐं ख़ुशहाली जी चाबी आहे। निशानेबाज़ी में महारत खे फ़ौजी तरबियत जो बुनियादी जुज़ रहण घुरिजे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो जैलुम में 45 पाकिस्तानी आर्मी राइफल एसोसिएशन सेंट्रल मेरिट जी पुॼाणी वारी तक़रीब खे ख़िताब। निशानेबाज़ी मुक़ाबले में पाक फ़ौज, एयरफोर्स, पाक नेवी, सिविल आर्म फोर्सिस ऐं सूबाई टीमुनि भरपूर शिरकत कई। 2000 खां वधीक शूटर्स हिस्सो वरितो। पाक फ़ौज टी इंटर सर्विस कॉम्बैट शूटिंग चैंपियन खटे वरिती। पंजाब रीजनल यूनिट फायरिंग प्रोफेंसी मैच ग्रुप 1 में पहली पोजीशन हासिल कई। आर्मी चीफ मिलिट्री कॉलेज जैलुम जी 100 साल तक़रीबुनि में भी शिरकत कई ऐं शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। सलामती काउंसिल आलमी अमन ऐं इस्तेहकाम जी बुनियादी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम आहे। आलमी इदारा कमज़ोर थींदा पिया वञनि। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में मार्गिला डायलॉग के ख़िताब। संदसि चवण आहे त पाकिस्तान खे मौसमियाती तब्दीलियुनि जो संगीन ख़तरो आहे। आलमी सहकार खां सवाइ चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु नामुमकिन आहे। पाकिस्तान जो कार्बन ख़ारिज करण में हिस्सो न हुजणु बराबरि आहे, पर पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर रहियो आहे। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ इदारनि खे मज़बूत करणु ज़रूरी आहे। पाकिस्तान अफगानिस्तान में दहशतगर्दनि खे गैर क़ानूनी हथियारनि ताईं पहुच इलाक़ाई अमन लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में पाकिस्तान जी मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो चवणु आहे त दहशतगर्द अफगानिस्तान में खुलेआम कार्रवायूं करे रहिया आहिनि। अफगानिस्तान में जदीद हथियारनि ऐं गोला बारूद जे ज़ख़ीरनि ते ॻणती आहे। आलमी बिरादरी अफ़गान अख़्तियारनि खे वाइदनि ते अमल दरामद जो पाबंद बणाए पाक अफ़गान सरहद तां पकड़ियल हथियार उन्हनि ज़ख़ीरनि सां जुड़ियल आहिनि जेको परॾेही मुल्कनि जे फ़ौज जी नेकालीअ बाद अफ़गानिस्तान में छॾियो वियो हो। मीरवा गोरचाणी भरिसां जलहोरी में नींगरी आमना कंडानी जी बेरहमाणे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ संदसि वारसनि ऐं मरी इतिहाद पारां एहतजाजी रैली। वरियंग में माण्हुनि जी शिरकत। पुलिस ख़िलाफ़ नाराज़ माण्हुनि जो चवणु आहे त मासूम आमना सां थियल ज़ुल्म इंसानियत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। 2 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न करे सघी। वाक़े में मुलवस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में 3 मैचेस से बदल वनडे सीरीज़ की शुरुआत अॼु खां रावलपिंडी जे मैदान ते थींदी। क़ौमी टीम की कप्तानी शाहिनशाह अफरीदी कंदो, जॾहिं त श्रीलंकन टीम की क़यादत चार्ट असलांका कंदो। क़ौमी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ वनडे सीरीज़ 2-1 तां खटे ॿई टीमूं कामयाबी लाइ पुरज़म।